मुफ्ती साहब माण्हू चवनि था 3 ॾींहं मैयत जे घर में चुल्हो न ॿरे, छा इहो शरीयत जो हुकुम आहे? ऐं 3 ॾींहंनि खां बाद ख़ैरात करणु जाइज़ आहे? जंहिं घर जे अंदरि को शख़्स वफ़ात करे वियो आहे त उन घर में छो त जेके मैयत जा वारिस हूंदा आहिनि उहे ग़म जी कैफ़ियत में हूंदा आहिनि। पाड़े वारनि जो अख़लाक़ी हक़ आहे, अख़लाक़ी ज़िम्मेदारी आहे त उहे उन मैयत जे घर खाइण पीअण जो को रध पचा को सामान मोकिलिन या मानी वग़ैरह पचाए मोकिलिन। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में ग़ालिबन हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थिया त नबी साईं साहब खे फरमायो जाफ़र जे घर खाइण पीअण जूं शयूं मोकिलियो, छो त उहे ग़म जी हालत में मुब्तला आहिनि, उन्हनि जा वारिस ग़म में मुब्तला आहिनि। ऐं ग़म करणु शरीयत में 3 ॾींहंनि ताईं जाइज़ आहे। त इन उसूल सां 3 ॾींहंनि ताईं पाड़े वारनि जो हक़ आहे त मैयत जे घर खाइण पीअण जो सामान मोकिलिन, छो त उहे तदफ़ीन में या ग़म में मसरूफ़ आहिनि। बाक़ी उन घर में चुल्हो ॿारणो हराम न आहे। जेकॾहिं को अहिड़ो घर आहे जिते पाड़े वारा आस पास मौजूद न आहिनि, रद पजा जो को ज़रियो न आहे त मजबूरन उते पचाए सघनि था, जाइज़ आहे। चुल्हो ॿारणु हराम न आहे, लेकिन पाड़े वारनि जो अख़लाक़ी हक़ आहे त उहे 3 ॾींहंनि ताईं मैयत जे घर खाइण पीअण जो सामान मोकिलिन, छो त उहे ग़म में मुब्तला। ऐं जेको ख़ैरात जो मसइलो आहे, मैयत जी वफ़ात खां बाद 3 ॾींहं ते ख़ैरात करणु शरीयत जो हुकुम न आहे। ख़ैरात हिकु नफ़ली इबादत आहे ऐं इन शइ जे लाइ हिकिड़ो ख़ासि ॾींहुं मुक़ररु करणु, उनखे लाज़िम सम्झणु, इहो बिदअत आहे। तव्हांखे ख़ैरात करणी आहे, मौलवी ख़ैरात जा मुनकिर न आहिनि, तव्हां ख़ैरात कयो, पर उन जे लाइ 3 ॾींहं मुक़ररु न कयो। 4थे ॾींहुं कयो, 5 ॾींहुं कयो, 10 ॾींहुं कयो, या ख़ैरात न कयो। उन जे बजाए कंहिं मिस्कीन जे घर में राशन जमा करायो, कंहिं मदरसे जे अंदरि रक़म जमा करायो, कंहिं जिहाद जी जमात सां फंड कयो। सिर्फ़ देग पचाइण ख़ैरात जो नालो न आहे। कंहिं बि तरीक़े सां तव्हां ईसाले सवाब जे लाइ, मरहूम जे ईसाले सवाब जे लाइ ख़ैरात करे सघो था, पर 3 ॾींहं मुक़ररु न कजे। जॾहिं बि आसानी थिए, जॾहिं दिलि चाहे करे सघो था।